अस्सलाम वालेकुम। जय सिंध। सदाईं सिंध वारा जीअनि। जीअं त आउं आहियां गुल मोहम्मद सामू। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल सामू चैनल। जीअं त तव्हांखे प्रेज़ेंट परफेक्ट जे बारे में सम्झायो टेंस। अॼु तव्हांखे पास्ट परफेक्ट टेंस जे बारे में सम्झाईंदुसि त पास्ट परफेक्ट टेंस आहे छा ऐं छाजे लाइ इस्तेमालु थिए थो ऐं छो थो इस्तेमालु थिए। यानी की असांखे ख़बर पई त सिंधीअ में ज़मान माज़ी कामिल। हाणे छा चइबो ज़मान माज़ी कामिल, यानी की इहो असांखे फ़इल ॿुधाए थो त फ़ाइल को गुज़िरियल वक़्त में कमु कयो ऐं साॻिए ई गुज़िरियल वक़्त में मुकमल कयाईं, उनखे चइबो आहे कामिल। ज़मान माज़ी कामिल, गुज़िरियल फ़ाइल को कमु कयो माज़ीअ में माना गुज़िरियल वक़्त में ऐं उन ई वक़्त में मुकमल कयाईं, मुकमल करे चुको, उनखे सिंधी में इहो चइबो आहे ज़मान माज़ी कामिल। अंग्रेज़ी में पास्ट परफेक्ट टेंस। हाणे हिन में जेका फ़इल जी टी फॉर्म लॻंदी। मूं तव्हांखे पहिरीं बार कयो प्यारा ॿारो, जेके परफेक्ट हूंदा आहिनि टे परफेक्ट आहिनि, प्रेज़ेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट ऐं फ्यूचर परफेक्ट। इन्हनि टिनिनि ज़माननि में वर्ब जी टी सूरत लॻंदी आहे, यानी वर्ब जी V3 लॻंदी आहे। ठीकु आहे। अचो त असां ॾिसूं हाणे हिन ज़माने में जेको आहे उनजी वस्फ़ आहे त छा भई आहे, मां पढ़ां थो, हिकु अहिड़ो फ़इल जेको ॿुधाए त फ़ाइल को कमु गुज़िरियल वक़्त में शुरू कयो हो ऐं उहो कमु साॻिए ई वक़्त में मुकमल कयो हो, त पोइ अहिड़े ज़मान खे ज़मान माज़ी कामिल चयो वेंदो आहे। यानी वरी वज़ाहत करियां त फ़ाइल कमु करण वारो जेको माण्हू आहे, केरु बि हुजे, उन कमु कयो माज़ीअ में ऐं वरी माज़ीअ में ई मुकमल करे माना ख़तमु करे छॾी, का गुंजाइश हुन में न आहे। अचो त अचूं स्ट्रक्चर जे तरफ़। त असांखे छा खपे, असांखे जेको त पहिरीं सब्जेक्ट खपे, पोइ असांखे हेल्पिंग वर्ब खपे। छा खपे? हेल्पिंग वर्ब। कंहिं असांजी मदद कई, हिन कई हेल्पिंग वर्ब। कंहिं कई? हेल्पिंग वर्ब। छा? हिन मदद कई असांजी। कंहिं मदद कई? हिन असांखे जी सोच बदिलाई। छा हो? जीअं प्रेज़ेंट परफेक्ट में मूं ॿुधायो, हे भई हे थींदो आहे, हिते हेठि आयो आहे सभिनी फ़ाइलनि सां, हीउ मॻ ई सवलो आहे उन खां। सभिनी फ़ाइलनि सां, यानी अंग्रेज़ी में सभिनी सब्जेक्ट सां हेड लॻो। 8 जेके मूं तव्हांखे ॿुधाया हुआ त बाबा हर में टेंस में 8 ईंदा, उन्हनि खे यादि करियो। ही हुजे, शी हुजे, इट हुजे, दे हुजे, वुई हुजे, आई हुजे, यू हुजे, सभिनी फ़ाइलनि सां सब्जेक्टनि सां हेड लॻंदो। ॻाल्हि ख़तमु। बसि हीअ त पाण आसान आहे। अचो त असां ॾिसूं त हाणे हेल्पिंग वर्ड, हिन हेठि असांजी सोच बदिलाई ज़मान जी, त हीउ ज़मान कहिड़ो आहे। हे बि पी बि सोच बदिलाई, हिन माज़ी जी ॿुधाई। छाजी ॿुधाई? हेठि ॿुधाई माज़ीअ जी, त असीं माज़ी में बि आहियूं। ऐं हिन वर्ब में V3 लॻंदी, यानी वर्ब जी टी सूरत लॻंदी। पोइ आख़िर में जंहिं ते कमु थींदो उहो ऑब्जेक्ट हूंदो सभिनी फ़ाइलनि सां, यानी सभिनी। हेल्पिंग वर्ब असांजो कहिड़ो आहे? हेड। इहो सभिनी फ़ाइलनि सां इस्तेमालु थींदो, भले आई हुजे, यू हुजे, वी हुजे, दे हुजे, इट हुजे, यू हुजे, नालो हुजे, यानी सभिनीनि सां उहो लॻंदो। सम्झी विया या सम्झाईंदा? सम्झी विया? न सम्झायो त वरी बि तव्हांखे सम्झायां। सभिनी फ़ाइलनि सां, यानी कमु करण वारनि सां हेठि लॻंदो। हेठि असांखे ॿुधाए त इहा माज़ी जी ॻाल्हि आहे। असांखे रुॻो इहो सम्झणो आहे, सिंधी बि लाज़मी सम्झणी आहे। अचो त ईअं असांखे ख़बर पई त हीउ ज़मानु जेको आहे इहो बैदि आहे।
त माज़ी बैद आहे, माना बैद उनखे चइबो आहे सिंधीअ में त यानी का पुराणी ॻाल्हि हुजे, नई न पुराणी का ॻाल्हि हुजे उन जे बारे में ही ज़मानो ॿुधाईंदो। कंहिंजे बारे में? पुराणे बारे में। हाणे अचो त ज़माने माज़ी बैद जे बारे में सिखूं ऐं सम्झूं त छा आहे। ठीकु आहे, त हीअ जेका ॻाल्हि ॿुधाईंदो उहा पुराणी ॻाल्हि हूंदी, माना काफ़ी वक़्तु 2 साल 4 साल 50 साल बि चई सघिजे थो, पुराणी ॻाल्हि हूंदी, 25 साल बि, यानी पुराणी ॻाल्हि हुजे, कुझु अरसो हुनखे थियो हुजे। हाणे ॾिसूं था जुमिले जे तरफ़ त गुल मोहम्मद असांखे दर्जो पहिरियों पढ़ायो हो, इहा पुराणी ॻाल्हि आहे। पहिरियों दर्जो पढ़ायो हुनखे काफ़ी वक़्तु थियो। ठीकु आहे, गुल मोहम्मद पहिरियों दर्जो पढ़ायो हो, माना हिन मां हिन जुमिले मां असांखे ख़बर पई त हीअ ॻाल्हि आहे माज़ी जी त आहे पर पुराणी आहे। ठीकु आहे, हाणे असांखे पर परफेक्ट बि आहे, लाज़मी कोन्हे चुको हुजे, हिन में उहो चुको कोन लिखियो आहे। चुको मूं सर्फ़ इन लाइ हूंदो आहे त जीअं ॿार सम्झनि ही पास्ट परफेक्ट जो जुमिलो आहे, इन लाइ चुको ॾियणु, चुको लाज़मी न आहे। सम्झी विया? न सम्झायां। हाणे अचूं था अंग्रेज़ी जे तरफ़ हिन जुमिले खे। हाणे गुलमान तव्हांखे ख़बर आहे सिंधी जी ॼाण हुअणु खपे, फ़ाइल आहे, असां जेको मफ़ूल आहे। ठीकु आहे, हाणे पढ़ायो जेको फ़ाइल आहे। ठीकु आहे, इहा त थी सिंधी जी, इहो त लाज़मी असांखे फ़ाइल मफ़ूल ऐं फ़इल जेको आउं सेखारे बार बार सिंधी में ॿुधायां, इहो न तव्हां सघंदा त सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कोन ईंदो, इहो लाज़मी आहे, सिंधी लाज़मी आहे। असां जेको त घणो करे ॿारनि खे बि दिमाग़ में इहा ॻाल्हि बि सही ABC ॾे अलॻि अखि न ॾे, असांजे ज़हन में नंढड़नि ॿारनि खे इहो आहे त असांजी अंग्रेज़ी, बाबा अंग्रेज़ी ज़रूरी आहे पर उन सां गॾु सिंधी बि लाज़मी आहे। जेकॾहिं सिंधी न सम्झंदो त हुनखे ॾिस कोन ईंदा, ज़मानो न सम्झंदो कहिड़ो ज़माना। हिन में छा आहे, हाणे हेसि ताईं त अची वियो पढ़ायो, माना ॻाल्हि गुज़रियल आहे, हो मक़सदु आहे पुराणी। ॾिसो वाह वाह ॾोह अची वियो, पढ़ायो गुज़री वई ॻाल्हि, त असांखे सिंधी लाज़मी सम्झणो पवंदो। असीं सिंधी पंहिंजी ॿोलीअ में त सिखूं, वरी असीं पंहिंजी ॿोलीअ सिखूं त ज़मानो आहे कहिड़ो। हाणे अचूं था जुमिले जी तरफ़। गुल मोहम्मद अंग्रेज़ी, गुल मोहम्मद सब्जेक्ट आहे। हाणे हिन हेठि जेको आहे असांजी सोच मटाई, असांजी सोच तब्दील कई त हीउ हेल्पिंग वर्ब कहिड़ो ज़मानु पियो ॿुधाए असांखे, असांखे हीउ ज़मानु कहिड़ो हेठि पियो ॿुधाए। हीउ हेठि ॿुधाए पियो माज़ी कामिल, यानी पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट पियो ॿुधाए। हिन असांजी सोच बदिलाए त हीउ हे बि कोन्हे, हे बि कोन्हे, हीउ हेठि आहे, हिन असांजी सोच कई, ॿी ॻाल्हि लॻी आहे। अचूं था हाणे गुल मोहम्मद हेड स्टार्ट। हाणे हिन वर्ब जी जेका टी फॉर्म लॻंदी, परफेक्ट में लॻंदी टी आहे फॉर्म, जेके टी परफेक्ट आहिनि उन्हनि में लॻंदी, वरी मां उनखे ॿुधायां पियो टी लॻंदी। ठीकु आहे, अस क्लास 1, गुल मोहम्मद हेड स्टार्ट अस क्लास 1। गुल मोहम्मद असांखे दर्जो पहिरियों पढ़ायो हो। हाणे जो इंटर में आहिनि, के अलाए छा में आहिनि, के डॉक्टरी पढ़ी आहिनि, त इहा पुराणी ॻाल्हि थी वई। के डॉक्टर पिया आहिनि, या शागिर्द के इंजीनियर पिया आहिनि, त मक़सदु ॻाल्हि इहो त असांखे ख़बर पए त हीउ ज़मानु कंहिंजे बारे में थो ॿुधाए। सिंधी ॼाण हुजे, पोइ अंग्रेज़ी प्यार वारो ॼाण हुजे। अचना जुमिले ॿिए तरफ़। हसीब गीत ॻायो हो। हाणे हिन जुमिले मां ख़बर पए पई त इहा ॻाल्हि गुज़री वई आहे ऐं मुकमल थी आहे, या आउं ॼाणा हसीब गीत ॻाए चुको आहे, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, लफ़्ज़ चुके जो लाज़मी न आहे। वरी मां तव्हांखे चवां पियो त इहो बि परफेक्ट आहे, हाल आहे, माज़ी आहे, गुज़री वई आहे। ठीकु आहे, हाणे अचूं था अंग्रेज़ी जी तरफ़। हसीब हेड, हिन असांजी सोच में तब्दीली आंदी, त हेठि ॿुधाए पियो, असांखे ॿुधाए पियो त हीउ पास्ट परफेक्ट आहे। छा आहे, कीअं सोच मटाई, हिन हेठि ॿुधाए। संग संग। हाणे ॾिसो हसीब गीत ॻायो हो, पुराणी ॻाल्हि थी,
अंग्रेजी अची वई असी बि हेड संग ऐं सान माना हटी हिकिड़ो गीत ॻायो हो असां लिखियो कोन्हे हिकिड़ो हुन में लिखी छॾियो आहे ॻाल्हि साॻी आहे ठीकु आहे हाणे ॾिसूं था हाणे में सब्जेक्ट अची वियोसीं हा जी हेल्पिंग वर्ब हिन असांजी सोच में तब्दीली आंदी हेड ॿुधायो त आऊं पास्ट परफेक्ट आहियां ठीकु आहे ऐं हिन छा ॿुधायो हीअ असांजो मेन वर्ब आहे हुन संग हीअ असांजो मेन वर्ब आहे पर कहिड़ो वर्ब जी टी सूरत आहे ठीकु आहे वर्ब जी V3 माना वर्ब जी टी सूरत आहे हीअ ऑब्जेक्ट आहे संग हीअ छा आहे ऑब्जेक्ट आहे असांखे अंग्रेजी जो हीअ ऑब्जेक्ट ठीकु आहे हाणे किथे कयो हुन गीत हीअ सिंधीअ जो मफ़ूल आहे हीअ अंग्रेज़नि जो आहे हीअ ठीकु आहे हीअ ॻायो फ़ैल आहे इहो जियो संग फ़ैल आहे असांखे सिंधी ॼाण हुजे पर का ॻाल्हि ई कोन्हे को मसइलो ई कोन्हे को मादी में परफेक्ट में ॻाल्हि हुजे त तव्हां बेखुटका सभिनी सब्जेक्टनि सां जेको हेड हणी छॾियो ठीकु आहे अचूं टे नंबर तरफ़ त वाढे दरी ठाही हुई हाणे ॾिसो वाढे दरी ठाही या गुज़री हुई ॻाल्हि पर कॾहिं हीअ हुई हीअ पुराणी ॻाल्हि आहे माजी जेको आहे ज़मानो माजी बाइद माना पुराणो वक़्तु ठीकु आहे दरवाज़ो ठाहियो बाबा जो दरवाज़ो ठाहियो लिखी त ॾियो पर हाणे वाढे दरी ठाही हुई हिन मां पधरो ज़ाहिर आहे हीउ पुराणो जुमिलो आहे कारपेंटर सब्जेक्ट आहे पधरो बीठो आहे ठीकु आहे हेड हिन असांजी सोच बदिलाए छाजी हिन असांखे ॿुधायो त परफेक्ट आहियां कहिड़ो माज़ी पास्ट परफेक्ट ही ॿुधाए थो ठीकु आहे मेड जेको आहे वर्ब जी टी सूरत आहे वर्ब आहे ठीकु आहे फ़ैल आहे सिंधीअ में मेड विंडो कारपेंटर हेड मेड विंडो ठीकु आहे वाढे कासी कुर्सी वाढे दरी ठाही हुई अचूं था चोथे तरफ़ जुमिले जे त हीउ चोथों नंबर आहे त तव्हां ख़त लिखी चुकायो हिते चुके जो लफ़्ज़ मूं ॾिनो आहे त जीअं वरी बि ॿार सम्झनि त हीअ परफेक्ट जी ॻाल्हि आहे इन लाइ चुको ॾिना आहिनि ज़रूरी न आहे चुको ठीकु आहे सम्झी विया या मूंखे सम्झाया अञा त चुको या चुका या चुकियूं अचनि तॾहिं बि आहे पर हूअं बि थी सघे थो हिन में बि कोन ॾिनो आहे हिन में बि कोन ॾिनो आहे हिन में बि कोन ॾिनो आहे चुको हिन में वरी बि ॾिनो आहे जीअं वरी बि ॿार सम्झनि हुनजे ज़हन में अचे त परफेक्ट आहे कहिड़ी शइ असां न थोरो सम्झूं सिंधी खे सम्झूं पोइ अंग्रेज़ी अची वेंदी रुॻो हुननि जा तव्हांखे ईंदा ऐं तव्हांखे जेको फॉर्मूला अचणु खपनि स्ट्रक्चर अची वञे पोइ बसि का ॻाल्हि ई कान्हे ठीकु आहे अचूं था चोथे जुमिले जे तरफ़ चौथे जुमिले जी तरफ़ हूंदा तव्हां ख़त लिखी चुका हुआ इन मां पधरो ज़ाहिर आहे त हीअ पुराणी ॻाल्हि आहे ख़त लिखी चुका हुआ मादी जी ॻाल्हि आहे ऐं परफेक्ट बि आहे मुकमल बि आहे हाणे ॾिसो तव्हां आहे छा आहे फाइल आहे कमु करण वारो हिते सब्जेक्ट यू हेल्पिंग हिन असांजी सोच में तब्दीली आंदी त हीउ कहिड़ो टेंस आहे हेड ॿुधाए छा पियो ॿुधाए पास्ट परफेक्ट ठीकु आहे हिन असांजी सोच में चेंजिंग आंदी हाणे मेन वर्ब हीअ आहे रिटन अची राइट मां रोट रिटन इहे असांखे यादि करणियूं पवंदियूं इहे जेके बि आहिनि 4 सूरतूं आहिनि उहे यादि करणियूं तक़रीबन 50-60 आहिनि तव्हां उहे यादि करियो पोइ सभिनि में ईडी लॻंदी न ईडी लॻंदी वर्ब में यानी फ़ेल में ईडी हाणे तव्हांजी कुझु ॿियूं शयूं बि लॻंदियूं त तव्हां उहे 40-50 लफ़्ज़ आहिनि तव्हां उहे यादि कंदा उहे तव्हांखे रटणा आहिनि राइट रोट रिटन इहे तव्हांखे रटणा ईट इहे जेके रटणा आहिनि जे रटींदा न उहे त पोइ तव्हांखे हेटेंस परफेक्ट जेको आहे उहो ॾुखियो लॻो टिनिनि जो परफेक्ट
प्रेजेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्यूचर परफेक्ट। तव्हांजी माना V3 यादि करणु पवंदो, महिनत करणु पवंदो, महिनत सां अंग्रेज़ माण्हू खे यादि हुजे। ठीकु आहे। के वरी अहिड़ियूं बि शयूं आहिनि जेके साॻियूं आहिनि, जीअं कट साॻियूं आहिनि, रीड साॻियूं आहिनि, इलाही शयूं आहिनि। तव्हां इलाही शयूं आहिनि, पोइ तव्हां उहो साॻियूं लॻंदियूं आहिनि, उहो थींदो आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो, यू हैड रिटन लेटर्स, तव्हां ख़त लिखी चुका आहियो। ठीकु आहे, इहा ऑब्जेक्ट आहे। हाणे प्यारा ॿार ओखरी ॻाल्हि ॿी बि तव्हांखे ॿुधायां त हाणे जेकॾहिं कहिड़ो बि टेंस हुजे 12 मां, जेको हेल्पिंग वर्ब आहे, जेकॾहिं उनखे पहिरीं नंबर ते लिखंदासीं, हीउ जेको हेल्पिंग वर्ब आहे, हेड आहे, हिते असीं गुलमान खां अॻे लिखंदासीं त छा थींदो? हीउ जेको हेड आहे माना हेल्पिंग वर्ब जी हेव हेड जो ॿुधायासीं, हीउ हेड जो सकर, हीअ अॻियां पहिरीं नंबर ते हणंदासीं त उहो सुवाली जुमिलो थींदो, माना निगेटिव सुवाली जुमिलो, माना इंट्रागेटिव, नेगेटिव न सॉरी, इंट्रागेटिव। हाणे इंट्रागेटिव तॾहिं थींदो हिते हेड लॻंदो, सवलो पिया, ऐं सिंधी में लॻंदो छा गुल मोहम्मद असांखे दर्जो पहिरियों पढ़ायो आहे, हिते छा लॻंदो? हेठि लॻंदो। बसि का ॻाल्हि ई कान्हे। जेके बि हेल्पिंग वर्ब आहिनि जिन असांखे ज़मान न ॾेखारियो, उहे असीं पहिरीं नंबर ते हणंदासीं त उहो सुवाली जुमिलो थी पवंदो। हाणे जेकॾहिं वरी नाकारी, उहो बि सिर्फ़ु 3 नंबर ते लॻंदो। कहिड़ो बि टेंस हुजे, मुंहिंजो तजुर्बो आहे, उहो 3 नंबर ते लॻंदो। हाणे ॾिसो, हिते गुल मोहम्मद अची वियो, हेड, हीउ जेको वर्ब आहे हिन खां अॻु में नाट लॻंदो। ठीकु आहे। हिन ते नाट जेको आहे अॻे हिते लॻंदो, पोइ वर्ब ईंदो हर कंहिं में। हिते बि अची वियो, यू हैड नॉट रिटन लेटर, जेकॾहिं हेड ते हणंदासीं छा थींदो? छा तव्हां ख़त लिखी चुका हुआ, थींदो छा तव्हां ख़त न लिखी चुका? you had not written letters। तो सवलो पे हर टेंस ईअं आहे, माना 3 नंबर ते जेको थो नाट लॻंदो, इनकार्डिनेटिव, सम्झी विया? निगेटिव, जेके असां अंग्रेजी में निगेटिव जेको आहे, सवलो पिया, उहो त सवलो पिया, माना पहिरीं नंबर ते शइ खणी अचे, हे बि पहिरीं खणी अचे, हे बि पहिरीं खणी अचे, हेड बि पहिरीं खणी अचे, जेके ज़मान असीं सिखूं पिया, जेके हेल्पिंग वर्ब आहिनि असीं सिखूं पिया, जी पहिरीं नंबर ते ईंदो त उहो सुवाली थो पए। ऐं सिंधीअ में हिते छा लफ़्ज़ ईंदो? छा असीं बि गीत ॻायो हो, हिते हेड ईंदो पहिरीं, हितां निकिरी ईंदो, हिते ईंदो हेड, असीं बि का ॻाल्हि ई कान्हे का, असां सम्झूं। हा, अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे, हिन में ॿियो बि आहे, हिन में ॿी बि आहे, उहा तव्हां हीअ पहिरीं सम्झो, पोइ उन ॻाल्हि खे सम्झंदा। मिसाल जो तव्हांखे सिंधी में ॿुधायां, इहो आहे त उस्ताद, माना शागिर्द हिकिड़ो आहे क्लास में, अञा पहुतो कोन्हे को, क्लास में पहुचण खां अॻु में गुल मोहम्मद ग्रामर पढ़ाए चुको। अहिड़ा बि जुमिला ईंदा आहिनि। इहा मिसाल, ॿियो मिसाल बि ॾियां तव्हांखे, मरीज़ डॉक्टर जे पहुचण खां अॻु ई मरी चुको। इहे बि आहिनि, तव्हांखे इहे बि सिखणा पवंदा, पर असांखे बुनियादी ॻाल्हियूं, पहिरीं असांखे बुनियादी ॻाल्हियूं खपनि, पोइ इहे शयूं सिखनि। जेके ॿ जुमिला आहिनि उन में थींदो, अला सम्झी विया? या सम्झायां, या ग्राउंड में पहुचण खां अॻु मैच शुरू थी चुको, त अहिड़ा जुमिला बि हूंदा आहिनि। तव्हां पोइ उन्हनि ते पोइ पाण ॻाल्हाईंदा। तव्हां पंहिंजा व्यूज़ ॾियो, तव्हां सब्सक्राइब करियो, असांजी लाइक करियो, असांजी दिलि अञा वधे, ऐं कमेंट्स ॾियो त असांखे अञा कहिड़ी शइ सां करणी आहे, टेंशन में कहिड़ी शइ खपे, या मैथ में कहिड़ी शइ खपे, या सिंधी ग्रामर में कहिड़ी शइ खपे, ॾियो कमेंट्स पंहिंजा ॾियो, व्यूज़ ॾियो, सब्सक्राइब करियो, लाइक करियो, जीअं असांजी दिलि अञा बि वधे। यकीन करियो, असांखे इहो जज़्बा न, असांजी सिंध जी तइलीम,
अलाए जे छो ईअं पोइते रहिजी विया असां सिंधी माण्हू छा ॿियूं क़ौमूं हुशियारु आहिनि असीं छा नथा थी सघूं था पर महिनत सां जेको महिनत कंदो तुंहिंजा ॿेड़ा पार जय सिंध सदाईं सिंध वारा जीअनि सदाईं सिंध वारा जीअनि